अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त मां मुमताज़ मोलाई जी ॿी घरवारी ज़रीना मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी ॿ न्याणियूं आहिनि। मूंखे घरों हैदराबाद मां ज़ैन टावर मां कढियो वियो आहे, धिका ॾेई मारियो। उन जो पुटु रमीज़ चांडे मूंखे मारियो आहे ऐं उन जो पुटु जेको आहे सो ड्रग्स कंदो आहे, हीरोइन पीअंदो आहे। मुंहिंजी धीअ खे बि ड्रग्स कराईंदो आहे, हुको पीआरींदो आहे, नशा कराईंदो आहे, उन सां ग़लति कमु कंदो आहे। मूं वटि एसी ताणी उन जा वीडिया पिया आहिनि। हर शइ मां मूं वटि सबूत आहे, प्रूफ आहे। मुमताज़ मोलाई जेकी मूंसां नाजाइज़ी कई आहे उहा ख़ुदा वास्ते मुंहिंजी अपील आहे पूरी पाकिस्तान खे। मां पाकिस्तान पूरे जी न्याणी आहियां। मां ग़रीब आहियां, मां यतीम आहियां। उहो अमीर माण्हू आहे। मां हुन सां जाॾे कोर्टुनि में थी वञा, जाॾे थी वञा, मुंहिंजी वाह कोई नथो ॿुधे। मां हिकु यतीम माई आहियां। मुंहिंजी चीफ जस्टिस खे रिक्वेस्ट आहे, इमरान ख़ान खे रिक्वेस्ट आहे, बिलावल भुट्टो खे। लाड़काणे ज़िले में मां राश उन जी आहियां, राश वारी आहियां, उन जे राश ॻोठ जी आहियां। जेका सो मूंखे महिरबानी करे मूंसां मदद कई वञे। मूंसां ॾाढो ज़ुल्म थियल आहे, ॾाढो ज़ुल्म करे थो मुमताज़ मोलाई। हिनमहिल मूंखे न घर आहे, न मूंखे तड़ आहे, न मूंखे कुझु बि आहे। मां हिनमहिल दर दर जा धिका थी खाईंदी वठां। मूंखां बचा खसिया विया आहिनि। मुमताज़ मोलाई जी ॿी घरवारी मां ज़रीना फ़कीरियाणी, मां सां मदद कई वञे। मां लाड़काणे ज़िले खे ॻाइजी इरफान बलोच जेके बि आहिनि DSP एसपिन खे रिक्वेस्ट आहे मुंहिंजी त हीअ मां ग़रीब जी वाह कई वञे। मां कोर्टुनि ताणी नथी पुॼी सघां, मां इन्हनि ताणी नथी पुॼी सघां। मूं वटि हिनमहिल खाइण जे लाइ हिकु रुपयो बि न आहे। मां मुमताज़ मोलाईअ सां नथी विड़ी सघां, मां ग़रीब आहियां। मूंसां मदद कई वञे। मां बिलावल भुट्टो खे चवां थी, मां हिकु तव्हांजे लाड़काणे जी न्याणी ग़रीब हिकिड़ी ॻोठ जी माई आहियां, मूंसां मदद कई वञे। आसिफ़ ज़रदारीअ खे बि अपील आहे मुंहिंजी त मां तव्हांजे शहर लाड़काणे जी आहियां। इमरान ख़ान खे मुंहिंजी अपील आहे, जस्ट चीफ खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। मूंखे न्याणियूं, मूंखे शित मोटाई ॾेई वञिजे। मूंखे न्याणियूं, मूंखे शित वठी ॾिजे त मूं ते वॾी महिरबानी थी वेंदी। मां ग़रीब आहियां। मौला अली मदद। अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, जीअं तव्हां आहियां मुंहिंजो मुमताज़ मोलाई। अॼु जेका मूंखे ख़बर पई त असांजी सिंध जो महान लीडर ऐं बहितरीन इंसान, हक़ सच सां जंग लड़ण वारो मुश्ताक सरकी साहब खे बि कुझु शेर पसंदनि फ़ोन कयो त मुमताज़ मोलाई खे बदनाम कयो वञे। पर अलहमदुलिल्लाह मूंखे यकीन आहे त मुश्ताक सरकी हमेशह हक़ सच जे कलम ते हलियो आहे ऐं हक़ ते हलियो आहे। मां नथो चवां त मुश्ताक सरकी साहब जी ख़ुशामद कयां थो, पर इनशाअल्लाह मूंखे यकीन आहे त मुश्ताक सरकी साहब भले ॿई पासा ॿुधे पर हक़ सची राह ते ज़रूरु ॻाल्हाईंदो। हू सिंध जो बहितरीन लीडर आहे। हीअ असां सिंधियुनि जो हिकिड़ो आवाज़ु आहे। अलाह हुनखे ज़िंदगी ॾे, अलाह हुनखे हयाती ॾे। मुश्ताक सरकी साहब जो कुझु ॻाल्हाईंदो उहो ॿई पासा ॿुधी सोचे सम्झी ॻाल्हाईंदो। मूंखे एतमाद आहे, मूंखे पंहिंजी सचाई ते एतमाद आहे, मूंखे पंहिंजे हर असूल ते एतमाद आहे। पर जो ग़लति आहे त उहो ग़लति आहे। थैंक यू सो मच।